रोड ते अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि सभिनी जा। अॼु असां सां गॾु मौजूदु आहे अमान निज़ामाणी एंड अॼु अमान खां कुझु सवाल कंदासीं अबाउट फिज़िक्स, पंहिंजो अर्थ, दुनिया ऐं तारा हिन जे बारे में। त अमान रेडी है सवाल कर। अहिड़ो सवाल आहे, भला तारा ॾिसंदा त आहियूं आसमान ते, आहिनि घणा तारा टोटल काउंटेबल आहिनि या इनफाइनाइट आहिनि, फाइनाइट आहिनि, केतिरा आहिनि काइनात पूरी में? पूरी काइनात में। अच्छा, भला काइनात वॾी आहे, इहो गॾु ॿुधायो केतिरी वॾी आहे? हाँ भले। पाण अगर ज़मीन जे हिकिड़े पासे खां ॿिए पासे अगर वञूं, चो तरफ़ ना फिरो, ज़मीन जे हिकिड़े पासे खां ॿिए पासे अगर वञूं, तक़रीबन इहो त 12,500 किलोमीटर, 12,500 किलोमीटर कोन्हे, 12,700 समथिंग आहे। ठीक है, पेड़ थोड़ा 12,700 समथिंग किलोमीटर है हिकिड़े एंड पासे खां ॿिए पासे वञो त ज़मीन जे। ठीक है, ठीक है। अगर पाण पंहिंजी गैलेक्सी में ईअं न हिकिड़े एंड खां ॿिए एंड ताईं वञूं, हिकिड़ी जगह खां ॿी जगह ते वञूं, मतिलबु हिकिड़े दंग खां ॿिए दंग ताईं वञूं, त इहो तक़रीबन ईंदो तक़रीबन आहे 1 लख लाइट ईयर। 1 लख लाइट ईयर, ठीक है। पर सवाल इहो थो थिए त पोइ काइनात जी ॻाल्हि पिया करो न, काइनात में आख़िर ताईं त वेल आहे कोन, पोइ इहा ख़बर कीअं पई? इहा ख़बर पई इन जो हिकिड़ो प्रोसेस आहे, उनखे पाण चवंदा आहियूं इहो माइक्रोवेव कॉस्मिक बैकग्राउंड, या उनखे कॉस्मिक माइक्रोवेव बैकग्राउंड चवंदा आहियूं। CMB। इन जी वधीक डिटेल में अगर माण्हू चवे त ॻाल्हाइण लाइ जाम कुझु शयूं आहिनि। ठीकु आहे, अणकुटनि बल्कि। हाणे जॾहिं बिग बैंग ठही हुई, ठीकु आहे, जॾहिं बिग बैंग ठही हुई, जेको एक्सप्लोजन थियो हो बिग बैंग, हाँ धमाको जेको थियो, जंहिंमें दुनिया वजूद में आई, काइनात वजूद में आई बल्कि। ठीकु आहे, त उन सां उन जे हुअण सां उन जी जेका रोशनी आहे, ठीकु आहे, उन जी जेका लाइट आहे न, उहा अॼु ताईं पाण वटि पुगी आहे। पाण खे एतिरो प्रूफ इन आहे, एतिरो पाण ॾिठो आहे बिग बैंग थियो। लाइट जेका आहे उहो एतिरो ट्रेवल करे पाण आई आहे। ठीकु आहे न, लाइट ट्रेवल करे आई आहे, इन जो थोरो ख़ुलासो ॿुधायो कहिड़े हिसाब सां? कहिड़े हिसाब सां? मिसाल तौरु हाणे सिज आहे, ठीकु आहे, हा, सिज आहे, सिज में हर वक़्तु इहो पाण चऊं त फ्यूल सड़े पियो। ठीकु आहे, हर वक़्तु पाण चऊं था हाइड्रोजन सड़े पियो, हीलियम में कन्वर्ट थिए पियो। ठीकु आहे, इन रिएक्शन में छा पैदा थींदो आहे? फोटोन पैदा थींदो आहे। फोटोन जेको आहे लाइट खे रोशनी जो कैरियर आहे। पाण चऊं न हिकिड़ो मासलेस पार्टिकल आहे जेको जंहिंमें एनर्जी या पैकेट हूंदा आहिनि, जेको लाइट कैरी कंदो आहे अक्सर। ठीकु आहे, लाइट कैरी कंदो आहे। उहे फोटोन जेके आहिनि सिज मां निकिरी पाण अचनि पिया, पाण खे ख़बर आहे, पाण ॾिसूं पिया, उहो पुॼनि पिया पाण ॾे। इहा आहे लाइट। असल में लाइट आहे असल में इनखे फिजिक्स में चयो वेंदो आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन। ठीकु आहे, नॉर्मल रेडिएशन का अलॻि आहे, जेकी इहे जेको चेरनोबिल ब्लास्ट वग़ैरह में थी। हाँ, इन रेडिएशन खां अलॻि आहे। इहा आहे इहो इनखे असल में चवंदो आहे न्यूक्लियर डिके, ऐं इनखे पाण चवंदा आहियूं कुझु तव्हां चई सघो था द न्यूक्लियर रेडिएशन। ठीकु आहे, ठीक है। रेडिएशन टाइप हूंदा आहिनि। हिकिड़ी हीट रेडिएशन हूंदी आहे, जंहिंमें तव्हां नोट कयो हूंदो, असल में गाॾियुनि में जेको रेडिएटर हूंदो आहे, हा, उहो इन करे हूंदो आहे हीट रेडिएट करण लाइ। गाॾी में जेका एक्सेस हीट पैदा थींदी आहे न गाॾी में, उनखे थ्रो करण लाइ। बिल्कुलु। ऐं ॿियो असल में लाइट जा क़िस्म आहिनि। ठीकु आहे, पाण जेका ॾिसंदा आहियूं न, इहा आहे विज़िबल लाइट। हा, असल में लाइट जेका आहे न, इनखे फिजिक्स में चइबो आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन। ठीकु आहे, मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो। त हिन में क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे विज़िबल लाइट, जेका पाण अखियुनि सां ॾिसी सघूं था। हिकिड़ा हूंदी आहे इनविजिबल लाइट बि हूंदी। बिल्कुलु आहे। पाण जेको टीवी ॾिसंदा आहियूं, ठीकु आहे, रिमोट जो पाण बटन दॿाईंदा आहियूं ऐं टीवी में चैनल चेंज थी वञे, तव्हां नोट कयो हूंदो। ठीकु आहे, बल्कि हक़ीक़त जेका आहे, तव्हां कॾहिं इहो ट्राई कयो त मोबाइल जी कैमरा खणी उन रिमोट जो जितां पाण मतिलबु सिग्नल जितां सेंड थींदो आहे न, अगरि उते ताईं कैमरा रखंदा न, बटन दॿाईंदा न, तव्हांजे कैमरा जे थ्रू उते ब्लिंकिंग थींदी, रोशनी ॾिसण में ईंदी, पर आम मक़सदु तव्हां ॾिसण में कान ईंदी। सम्झायो? कॾहिं एक्सपेरिमेंट करे ॾिसिजे, सम्झी विया आहियो न? इहो अॼु जी घर वञी ट्राई कजो इंशाल्लाह। हाणे इन मां जेका रेडिएशन इन मां जेका लाइट इमिट थींदी आहे, ॾंड बरदाश्त जेको हूंदो आहे, इन मां जेका लाइट इमिट थींदी आहे न, इहा हूंदी आहे इंफ्रारेड। इहा जेका आहे, हा, इहा जेका आहे आम मक़सदु आहे, इनविजिबल आहे, पर पंहिंजे कैमरा में जे लेंस आहे जेको हुनखे डिटेक्ट करे सघंदो। त इंफ्रारेड आहे, अल्ट्रावायलेट आहे, ऐं ॿियो अल्ट्रावायलेट जेको इहा हूंदी आहे
असल में इन्हें में तमाम एक्सरे टाइप पर लिए एक्सरे अलग है, एक्सरे अलग है। हाँ, इन्हें में यो नाइट विजन ना वो अलग शे आहे। असल में विजिबल लाइट जेका है ना, अगर विजिबल लाइट के तव्हां कॾहिं प्रिज़म जे थ्रू ताईं गुज़ारंदा, ठीकु आहे, प्रिज़म जे थ्रू ताईं गुज़ारंदा त उहा 7 रंगनि में विछाइजी वञे, ठीकु आहे, रेनबो कलर। हाँ, 7 कलर में विछाइजी वञे, लाइट या कलर हूंदा आहिनि। हाँ, तो उन में इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन में हिकिड़ो हूंदो आहे इंफ्रारेड, जेको आई थिंक जेको रेड खां घटि हूंदो आहे, इंफ्रा मतिलबु घटि, रेड मतिलबु रेड ॻाढ़ो। हिकिड़ो हूंदो आहे अल्ट्रावायलेट, अल्ट्रावायलेट जेको पंहिंजे स्किन लाइ डेंजरस आहे, जेको पाण खे स्किन कैंसर ॾींदो आहे अक्सर। अल्ट्रावायलेट इहो अल्ट्रावायलेट अक्सर चवंदा आहिनि मतिलबु तेज़ रोशनी में न निकिरजे, इहो ई हूंदो आहे। असल में सिज जेको आहे न, हाँ, सुबुह वारी रोशनी चलो ओके, बाक़ी जेके पेपर में थींदी आहे दोपहर जो, असल में सिज जेको आहे न, सिज हर वक़्तु पाण खे विजिबल लाइट बि ॾींदो आहे, पाण खे अल्ट्रावायलेट बि ॾींदो आहे। रेज़ हूंदा आहिनि। हाँ, अल्ट्रावायलेट रेज़ पाण चवंदा आहियूं अक्सर। सनरेज़ में त विजिबल लाइट बि ईंदी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं उन में हीट रेडिएशन भी ईंदी आहे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, सिज जी रोशनी पाण लॻे थी गरमाइश थी थिए, इहो आहे इंफ्रारेड। हा, त तव्हांजो कहिड़ो सुवाल हो? मुंहिंजो सुवाल जेको हो पहिरियों तारा घणा आहिनि, उहो तव्हांजा जवाब कोन्हे। तारा घणा आहिनि, ठीकु आहे, टोटल पूरी काइनात में? पूरी काइनात। अच्छा, मां तव्हांखे इहो कोन ॿुधायो पंहिंजी काइनात केॾी वसी आहे? अरे हा, ठीकु आहे, रहंदा तव्हांजा हाणे इहो मां तव्हांखे ॿुधायां त पंहिंजे पाण अगरि पंहिंजी गैलेक्सी में हिकिड़े एंड खां ॿिए एंड ताईं वञूं त तक़रीबन हिकिड़े दंग खां ॿिए दंग ताईं अगरि ट्रेवल करूं, अगरि सफ़र करूं, त उहो जेका डिस्टेंस आहे उहा तक़रीबन आहे 1 लख लाइट ईयर। 1 लख लाइट ईयर? हाँ, 1 लख लाइट ईयर इन जो मतिलबु 1 लख लाइट ईयर जो मतिलबु इहो आहे, अगरि पाण रोशनी जी रफ़्तार सां ट्रेवल करूं, सफ़र करूं, तॾहिं बि पाण खे 1 लख साल लॻंदो। रोशनी जी रफ़्तार सां अगरि ट्रेवल करूं तॾहिं बि 1 लख साल लॻंदो। हाँ, ये रोशनी जी रफ़्तार तव्हांखे ख़बर घणी आहे? मुंहिंजे लाइ त कॾहिं करे नथा सघूं, इम्पॉसिबल आहे, लिटरली इम्पॉसिबल आहे। ऐं तव्हांखे ख़बर, नियर फ्यूचर भी इम्पॉसिबल है, नथिंग कैन ट्रेवल फास्टर देन। हाँ, एतिरो पॉसिबल है, लाइट जी पाण चऊं त मे बी 10% स्पीड, 10 सैकड़ो स्पीड जे क़रीब पाण ट्रेवल करे सघूं था, उहो काफ़ी अॻियां। अच्छा, जेको जहाज़ जेको ट्रेवल कंदा आहिनि अॼुकल्ह सुपरसोनिक वेव्स, माना कहिड़ी स्पीड आहे उन्हनि जी लाइट जे? अगरि लाइट सां पाण बैठूं न, कंपेयर करूं न, त उहो 0.1% में नथो अचे, रॉकेट भी नथो अचे। सोच, अगरि लाइट जी रफ़्तार आहे, स्पीड आहे, हिकिड़े सेकेंड में 3 लाख किलोमीटर पर सेकेंड, जहाज़ जी घणी हूंदी आहे? मुंहिंजे शक में जेके जेट प्लेन आहिनि उन्हनि जी वधि में वधि मैक्सिमम जेका अॼु ताईं थी वई आहे, मे बी लेस देन 3000 किलोमीटर पर सेकेंड किलोमीटर घटि आहे। हाँ, मुश्किल आहे फिलहाल नियर फ्यूचर में कोन थो थी सघे। पंहिंजी गैलेक्सी जेका आहे उहा तव्हां घणी ॿुधाई हुई? तव्हां मूंखे गैलेक्सी केतिरी वॾी आहे? हा, हिकिड़े दंग में, हा, 1 लाख लाइट ईयर। 1 लाख लाइट ईयर, ठीकु आहे। अगरि पाण रोशनी जी रफ़्तार सां पंहिंजी ज़मीन खे फिरो न, त पाण हिकिड़े सेकेंड में ज़मीन जा 7.5 चक्कर करे सघूं था, हिकिड़े सेकेंड में। इम्पॉसिबल है रोशनी जी रफ़्तार सां। न, हिकिड़ो मिसाल हुया, ठीकु आहे, रोशनी जी रफ़्तार सां पाण ज़मीन खे हिकिड़े सेकेंड में 7.5 भेरा घुमी सघूं था, पर अगरि पाण पूरी काइनात में हिकिड़े दंग खां ॿिए दंग ताईं वञूं न, पाण खे 93 अरब साल खपनि, 93 बिलियन ईयर्स। पॉसिबल ही कोन्हे फिलहाल छा अॻियां बि पॉसिबल कोन्हे। हाँ, अगरि भला टाइम मशीन ठही सघे थी यार? न, टाइम मशीन त पुराणी मिथ आहे, तव्हांखे ख़बर आहे। हाँ, पुराणी मिथ आहे, ठीकु आहे। हाणे खे थोरो ॿुधायो ठही सघंदी न, ऐं इन सां गॾु तारो नारो बि तव्हां थोरो ॿुधायो। यार, अगरि पाण टाइम ट्रेवल जी ॻाल्हि करूं, टाइम मशीन जी ॻाल्हि करूं, त इन में इलाही शयूं आहिनि, लेकिन अथव इन में मतिलबु हज़ारे शयूं आहिनि, ठीकु आहे। इन में ओवरऑल कंक्लूजन हिकिड़ो ॿुधाए ॾियो। इन में काफ़ी थ्योरीज़ अहिड़ी बि आहिनि जेके चवंदियूं आहिनि त फ्यूचर, पास्ट ऐं प्रेज़ेंट हिकु ई टाइम ते गॾिजी एग्ज़िस्ट कंदा आहिनि। हेठि जेको हलिया वेंदो ताईं पास्ट आहे, दरमियान में प्रेज़ेंट आहे, मथे ताईं हलिया वञो त फ्यूचर आहे। इन खे तव्हां इन सेंस में वठो त हिकिड़ी अलॻि डायमेंशन आहे। हेठी डायमेंशन जेका आहे उहा पास्ट में आहे, प्रेज़ेंट वारी डायमेंशन जेका आहे मतिलबु प्रेज़ेंट मल्टीवर्स यूनिवर्स। हाँ, थ्योरेटिकली पॉसिबल है, बिल्कुल। मतलब
प्रैक्टिकली नथो केयर करे सके यार प्रैक्टिकली हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजे लाइ त ओतिरी स्पीड खपे जेकी पाण नथा अचीव करे सघूं छा था पायो पोयां वञण लाइ यार हिकिड़ी साइंस में क्वांटम मैकेनिक्स में ख़ासि हिकिड़ी थ्योरी आहे ठीकु आहे प्रूव कान्हे ज़ाहिरी ॻाल्हि आहे इम्पॉसिबल आहे प्रूव करणु मे बी आउं करां ॿुधायां थो पहले ठीकु आहे हा त हुन में थ्योरी आहे फुल इरादो नोबेल प्राइज़ जो न ॿी आहे अहिड़ी तोखे मतिलबु तुंहिंजो नाम पूरी करां ॿुधायो इहा इन जो नालो आहे मैनी वर्ल्ड इंटरप्रिटेशन ठीकु आहे मैनी वर्ल्ड इंटरप्रिटेशन ठीकु आहे त इन में हाणे सम्झाइण ई तमामु ॾुखी आहे ठीकु आहे पर आउं कोशिशि करां थो ईज़ी वर्ड में सम्झायां ठीकु आहे मिसाल जे तौर ते सफ़ाई सिंपल तौर ते जंहिं वे में पाण करे सघूं था ठीकु आहे इन में इहो आहे मैनी वर्ल्ड इंटरप्रिटेशन अगरि तव्हां यकीन कंदा आहियो न त इन थ्योरी में इहो डिफाइन थियल आहे इहो एक्सप्लेन थियल आहे इहो ॿुधायल आहे त अगरि इन में माना मल्टीवर्स जो माना कॉन्सेप्ट आहे त हिकु ई टाइम ते मुख़्तलिफ़ काइनातूं एग्ज़िस्ट कंदियूं आहिनि वजूद में आहिनि ठीकु आहे बल्कि जी पाण सम्झंदा आहियूं हिकिड़ी काइनात ईअं कोन्हे मल्टीवर्स आहे इन में इहो आहे अगरि तव्हीं को बि शख़्स अगरि ख़ुदकुशी थो करे ठीकु आहे सुसाइड थो करे बाय हैंगिंग ख़ुदकुशी थो करे पंहिंजे पाण खे लटके थो पखे लटके थो पखो चिबो थो करे हा ॿुध पखो चिबो थो करे न त इन में अचो वञे प्रोबेबिलिटी ॿुध इन में अचो वञे प्रोबेबिलिटी कॉन्सेप्ट उहो छा आहे अगरि तो ख़ुदकुशी कई अगरि तुंहिंजा 50% चांसिस आहिनि सर्वाइवल जा पोइ छा थींदो तूं हिन यूनिवर्स में हिन काइनात में तूं मरी वेंदे पर तूं जेको आहे एट टाइम उन टाइम ते हिकिड़ो ॿियो अलॻि सां यूनिवर्स ठही वेंदो जंहिं यूनिवर्स में तूं ज़िंदा हूंदे न पोइ तुंहिंजो इरादो आहे इहो करणु प्रैक्टिकली हाणे इहो प्रैक्टिकली आउं अगरि करां सही हिन यूनिवर्स में मरी वेंदो ॿिए यूनिवर्स में कंहिंखे सम्झां इहो प्रूव आहे हक़ीक़त आहे यार इहो यार ये तो केड़े हिसाब से प्रूव है हम इंसान मरी हुआ है ना को जवाब तो दे सके दुनिया में ऐसा क्वांटम मैकेनिक्स में ठीक है अगर इतने थोड़ो मल्टीवर्स की गाल की है हां जन्नत और हेल कैन बी तो पॉसिबल चॉइसेस देयर थी सके तो आए यो थी सके तो छा सामने जवाब तो ॾियणो है ना अच्छा तो भला मार्वल जी मूवीज ॾिठियूं आहिनि वही मैं गाल की थी तव्हां शायद मुझे लगा डॉक्टर स्ट्रेंज इन ने रही बना फैन है ना फैन जी गाल अलग सां ठीकु आहे पर इहो आहे ॾिठियूं मार्वल जी मूवीज ऐं मल्टीवर्स जो कॉन्सेप्ट आहे ने पर मल्टीवर्स के जहिड़े लिहाज़ सां मार्वल यूनिवर्स में खयो वियो आहे न हां काफ़ी हद ताईं एक्यूरेट आहे काफ़ी हद ताईं एक्यूरेट है थियोरेटिकल तो उन्हनि भी खयो है और प्रैक्टिकली हुन में हिकिड़ो एज़ मूवी सीन करे ॾेखारनि पिया हा पर प्रैक्टिकली पाण त नथा करे सघूं पाण को ज़रियो कोन्हे पर माना ज़रियो कोन्हे माना हैंड्स प्रूवन कोन्हे हिकिड़ी ॻाल्हि करां पंहिंजा अब्बा ॾाढा सम्झंदा हुआ त ज़मीन हिकिड़ी आहे ठीकु आहे हिकिड़ी ज़मीन आहे हिकिड़ी धरती आहे अॻियां हली पाण खे ख़बर पई पंहिंजे निज़ाम शमसी में पंहिंजे सोलर सिस्टम में ॿिया प्लेनेट आहिनि अॻियां हली पाण खे ख़बर पई ठीकु आहे अञा अॻियां हली पाण खे ख़बर पई त राति टाइम ते जेके ज़रा ॾिसंदा आहियूं अच्छा तारा जेके पाण चऊं अॻियां हली पाण खे ख़बर पई इहे बि सिज आहिनि ऐं इन्हनि सिजनि खे बि प्लेनेट आहिनि जेके पाण तारा राति ॾिसंदा आहियूं छा आहिनि इहे सिज आहिनि हाणे सिंपली ॿुधाए टोटल इन यूनिवर्स में केतिरा आहिनि यार आउं तोखे भलो मिसाल ॿुधायां ठीकु आहे चवंदा आहिनि त अगरि इहो क्वांटिफाइबल आहे इहो प्रूवन आहे ऑथेंटिक आहे ठीकु आहे त शायदि कंहिं यूनिवर्सिटी में इन हद ताईं काफ़ी रिसर्च बि थी ठीकु आहे त उन्हनि ईअं कयो हो माना हो रफली एप्रोक्सीमेट अंदाज़ो हो पर काफ़ी हद ताईं मतिलबु एक्यूरेट हो उहो ईअं सीन हो त उन्हनि पूरी ज़मीन में जेके रेती ऐं जेके वारी आहे जेके ग्रेन आहिनि कणा जेके आहिनि हा इन्हनि अंदाज़ो लॻायो त इहे केतिरा आहिनि पूरी ज़मीन में केतिरा आहिनि ठीकु आहे दुनिया आहिनि पूरी ज़मीन ते ठीकु आहे त इहे मुंहिंजे शक में मतिलबु ईअं हो त 7.5 ऐं 7.5 जे पोयां तव्हीं अरिड़हं ज़ीरो हणी वठो इहा जेका वैल्यू ठहे थी न इहे कणा ज़मीन ते आहिनि ठीकु आहे इहो शायदि अचे थो मतिलबु क्वाड्रिलियन खां मथे आहे ठीकु आहे क्वाड्रिलियन जेको आहे ट्रिलियन खां अॻियां काफ़ी बड़ा नंबर ठीक है नंबर में नथा नहीं तो मसाली तो रही है तो काउंट नथा करे सिंपल त चवंदा न काइनात पंहिंजी में जेके तारा आहिनि न जेके स्टार्स आहिनि न उहे इन्हनि रेतियुनि जे कणनि खां वधीक आहिनि
बड़ा सिंपल ॻाल्हि रखिजे त पाण हिन काउंट ई नथा करे सघूं बिल्कुलु इनफाइनाइट मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां तजुर्बे वारी कहिड़ी हाणे चओ नंढे लेवल ते इहो थी वियो वॾी ॻाल्हि इहा थी हुई तारनि जी ॻाल्हि ठीकु आहे हाणे पाण हलूं था अचूं था माइक्रोस्कोप लेवल ते माइक्रोस्कोप जे लेवल ते पाणी आहे ठीकु आहे पाणी छा मथे हूंदो आहे H2O ठीकु आहे हाइड्रोजन या ऑक्सीजन मॉलिक्यूल एटम मिलंदा आहिनि छा ठहंदो आहे हा ठीकु आहे इहे टोटल 3 एटम हूंदा आहिनि ठीकु आहे ठीकु आहे ॿ हूंदा हिकिड़ो हूंदो ठीकु आहे त अगरि तव्हां हिकिड़ो क्यूबिक इंच जेको आहे न हिकु क्यूबिक इंच जी जेका एरिया हूंदो आहे न उनजी हिकु इंच जेको हूंदी आहे डेग हूंदी आहे हिकु इंच वेकर हूंदी आहे ठीकु आहे अगरि तव्हां एतिरो पाणी के थां में विझो ठीकु आहे हिकु क्यूबिक इंच पाणी तव्हां अगरि कंहिं थां में विझो या कंहिं शइ में रखो मेजरमेंट या की कभी हिकु क्यूबिक इंच जो मतिलबु इहो आहे त हिकु इंच हुनजी वेकर हूंदी ऐं हिकु इंच हुनजी डेग हूंदी हिकु इंच पाणी जी ठीक है उन पानी जे अंदरि उन हिकु फुड़े जे अंदरि जेके H2O मॉलिक्यूल जेके मॉलिक्यूल आहिनि टोटल H2O जा मॉलिक्यूल आहिनि न उहे पूरी काइनात में तारनि खां 120 गुना वधीक आहिनि एतिरा जो मेजर की को टूल है मेजरमेंट ना मतलब एतिरो एक्यूरेट ॿुधाए यार पाण खे माइक्रोस्कोप लेवल ते एतिरो अंदाज़ो आहे एतिरो ख़बर आहे त हाइड्रोजन जे एटम जी केतिरी साइज़ आहे ऐं हीलियम ऑक्सीजन जे एटम जी केतिरी साइज़ आहे एतिरो पाण खे अंदाज़ो आहे यार साइंस अद्भुत आहे अगरि पाण वॾे लेवल ते हलूं मैक्रोस्कोपिक जंहिंखे पाण चवंदा आहियूं मैक्रो हा त सोचे करो ज़मीन में जेके रेती जा कण आहिनि न इन्हनि खां पूरी काइनात में तारा वधीक आहिनि पर हिकु क्यूबिक इंच पाणी जे जेके पाणी में जेके मॉलिक्यूल ईंदा आहिनि H2O जा उहे जेके आहिनि तारनि खां 120 गुना वधीक आहिनि मतलब एटम उन्हनि खां वधीक आहे हर शइ में आहे बिल्कुलु मतिलबु एटम एतिरो नंढो आहे इहा हिकिड़ी मतिलबु हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे सिधी ॻाल्हि आहे और मुझे ज़्यादा काफ़ी ॼणनि खे एटम से थोरो वाज़े करे अच्छा दुनिया में जेका बि शइ ठहियल हूंदी आहे न काइनात में तव्हां जेको बि मादो ॾिसंदा आहियो मादो मतिलबु मीटर का बि शइ तव्हां ॾिसंदा आहियो ये झंडो मिसाली तौर ये सां ठहियल हा इहो झंडो जेको एटम ठहियल सिधी ॻाल्हि आहे चलो धागा अलॻि शइ आहे धागो एटम ठीकु आहे चलो ॿुधाए वरी थोरो गौर सां एक्सप्लेन करो हाणे पंहिंजे यूनिवर्स में पंहिंजे काइनात में 114 अलॻि अलॻि क़िस्मनि जा एटम आहिनि ठीकु आहे उन्हनि में वधि में वधि जेको पायो वेंदो आहे उहा हाइड्रोजन ॿिए नंबर ते हीलियम टे नंबर ते लिथियम इहे जेके बि आहिनि इहे पीरियोडिक टेबल में पाया वेंदा आहिनि ये पीरियोडिक टेबल वारा ये एटम है इहे साॻिया वेही आहिनि 114 एटम आहिनि टोटल ऐं जेको टॉप ते ईंदो आहे न जेको पहिरीं नंबर ते हूंदो उहो जेको वधि में वधि वसे आहे अच्छा हिननि संगत जा को मसला हूंदा आहिनि को कंहिंसां ठहे थो को कंहिंसां नथो ठहे हा बिल्कुलु ईअं ई हूंदो आहे मिसाल तौर तेज़ाब जेको आहे न तव्हां ॾिठो हूंदो तेज़ाब में कहिड़ी बि शइ करे वञे इवन इंसान जो जेको हॾ आहे उहो सड़े वञे ठीकु आहे पर तव्हां इहो बि ॾिठो हूंदो तेज़ाब में प्लास्टिक में भले प्लास्टिक अधु इंच जहिड़ो थुल्हो प्लास्टिक हुजे अगरि तेज़ाब में तव्हां हुन में रखंदा न कुझु बि कंदो प्लास्टिक खे उहो इन करे त तेज़ाब जी जेका केमिकल प्रॉपर्टीज़ आहिनि न संगत जो मसलो आहे उहो पाण में ठाहे पियो हुनने पंहिंजो ठाहे या त रबी कुदरत हा या त कुदरत साइंस प्लस यार वो रबी कुदरत है पर साइंस मतलब नहीं नाला कुदरत जो नालो आहे ऐं हाणे हैरत में विझण जी ॻाल्हि आहे यार कॉस्मोस ही दुनिया या त आई हैरत हाणे पाण काइनात में जेका बि रोज़मर्रा जी ज़िंदगी में पाण जेका बि शइ ॾिसंदा आहियूं न लाज़मी उहा जेका शइ आहे न इहे 118 एलिमेंट जेके आहिनि न उन्हनि मां ठहियल आहे अच्छा ही रिसेंटली को नओं एलिमेंट इन्हनि कयो अथई छा यार अहिड़ी का दरियाफ़्त थियल आहे कर को नओं एलिमेंट हा नाम मुंहिंजे इल्म में त कोन्हे हेॾो कोन्हे शायदि किथे पढ़ियो हो या कुझु या फिल्म में ई ॾिठो फिल्मनि में अहिड़ा कम थींदा आहिनि हा इन एलिमेंट में जेके आहिनि गैसूं बि अचनि थियूं मेटल बि अचनि था ऐं प्लास्टिक कोन्हे ठीकु आहे प्लास्टिक कोन्हे एलिमेंट कोन्हे प्लास्टिक एलिमेंट कोन्हे प्लास्टिक एलिमेंट कोन्हे प्लास्टिक छा वठी ईंदो आहे प्लास्टिक पाण सॼी सिंधी में तेल मां ठहंदो आहे तेल मां न प्लास्टिक त वण मां ईंदो आहे इहा सही ॻाल्हि आहे तव्हां जेको चवंदा आहियो प्लास्टिक वण में ठहंदो आहे ॿुध
मुझे वीडियो ॾिठल ईंदी यार वीडियो ते यकीन ना करना डॉक्यूमेंट्री ना ये ये ॿुधायो तो वण मां हुननि जो कुझु रस आहे रस्ट में थो वञे रस ना मां ना वो गिलियो हूंदो खाऊं हूंदी हुआ गिलियो खाऊं कोन्हे ॿी टिप वाइट टाइप जो कुझु मिलंदा आहे वाइट टाइप जी कई शयूं जो ऐं त हुन रस जी ॻाल्हि वग़ैरह जेको वण मां आयो आहे ॿियो रस हूंदो वाइट टाइप जो हाणे कचे में वञी पुटु जे हकीकत ॿुधायां हाणे एजुकेशनल खां घटि थोरी ॿी टाइप एजुकेशन ॾींदी बाक़ी प्लास्टिक जेको आहे न उहो तेल मां ठहंदो आहे इन मां साफ़ ज़ाहिर आहे तव्हीं जंहिं महिल प्लास्टिक ॻारींदा आहिनि पोइ मेण वांगुरु चिमदो आहे इन मां इहो साबित थो थिए तेल मां ठहे स्टिल कोन थो बिलीव कयां हिन मूंखे तहक़ीक़ात करणी पवंदी पॉसिबली मे बी अमान इज़ राइट बिकॉज़ हिननि जी फील्ड आहे तूं भले पढ़ी ॾिस फील्ड जे बारे में ख़बर हूंदी तूं भले ॾिसी वठि पढ़ी वठि कि हा मान वण जानदार आहिनि वण जानदार आहिनि वण बि रिप्रोडक्शन कंदा आहिनि ख़बर अथव रिप्रोडक्शन कंदा आहिनि जीअं तव्हां ॾिसंदो केले थोरा अक्सर केले जा बच्चा ॾींदा आहिनि बिल्कुलु नर मादी हिकिड़ो कटींदा आहिनि उहा कहिड़ी शइ जे रिप्रोडक्शन कान थी करे कहिड़ी शइ नॉन लिविंग थिंग ऑब्वियसली पाण बि पाण नथा कयूं छो शादी कोन्हे थियो फ़िलहाल कोन था करे सघूं था एलिजिबल एलिजिबल हा जे वक़्तु ईंदो कंदासीं पाण थींदो त कंदा आहियूं बाक़ी बहरहाल ॿियो कुझु ॿुधायोसीं चंड तारनि जे बारे में तव्हां या छा था भाई ई दुनिया में ॿुधायो कॾहिं थी ख़तमु थिए कुझु अंदाज़ो कुझु टाइम पीरियड कुझु छा यार पंहिंजो जेको सिज आहे न त सिज जी पहिरीं दुनिया पुराणी केतिरी हिकिड़ी सिंपल इहो पहिरीं दुनिया जी जमाना 4.5 अरब साल 4.5 अरब साल ऐं इंसानियत खे ईंदे हिन दुनिया में केतिरो टाइम थियो आहे इंसाननि जा जेको हाणे क़ुरान शरीफ़ में अलॻि ज़िक्र थियल आहे हर मज़हबी किताब में हर होली बुक में पाक किताब में अलॻि ज़िक्र आहे ठीकु आहे इनखे नथा छेड़ूं इनखे नथा छेड़ूं मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त पाण खां पहिरीं कहिड़ी जीन्स हुई पाण खां पहिरीं जेके पंहिंजा अब्बा ॾाॾा हुआ न हक़ीक़त में चउजे अब्बा बिफोर अवर अब्बा ॾाॾा बिफोर अवर अब्बा ॾाॾा मतलब मीन ह्यूमैनिटी का पहिरीं अच्छा डायनासोर वगैरह हुआ हाँ ॿिया जानवर हुआ बिल्कुल ॿिया जानदार हुआ डायनासोर्स खां पहिरीं बि मुंहिंजे लाइ त कुझु शइ कोन हो तॾहिं ख़ाली अर्थ हो दुनिया ठही आहे तक़रीबन 4.5 अरब साल ठीकु आहे दुनिया में 1 अरब जेको मुंहिंजे शक में साढा अच्छा जेके मल्टी सेल्युलर ऑर्गेनिज़म जेके आया आहिनि न हा मल्टी सेल्युलर ऑर्गेनिज़म उहे हूंदा आहिनि जीअं जेके पाण खे आम सिधी सिंधी में चऊं जेके पाण खे आम अखर ॾिसण में अचनि ठीकु आहे उहे जेके आया आहिनि उहे तक़रीबन जेका 3 अरब साल पहिरीं आया आहिनि त बक़ाया जेको बि ज़िंदगी मतिलबु अच्छा इहो डायनासोर केतिरो साल हुआ इनखे पाण छॾे इन आइडिया कॾहिं ख़तमु थियनि माना घणा केतिरो अर्सो रहिया हुआ यार 600 समथिंग लाइक दैट हा हो त मिलियंस में इहो मूंखे सही ज़हन में कोन्हे केतिरो आहे कीअं पर मिसाल इहा हिकिड़ी ने मां इहो सबक़ थी सघे थो सवारे ह्यूमैनिटी सीज टू बी एग्जिस्ट ना रहे या त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिधी ॻाल्हि आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त हक़ीक़त इहा आहे त इंसान जेका आहे न थी सघे थो हुननि खां पहिरीं वञे ऐं रही ॻाल्हि पाण खां पहिरीं डायनासोर हुआ उहे बि विया हलिया थी सघे थो पंहिंजी ह्यूमैनिटी बि रेस वञे या रेस ऐं डायनासोर जेके विया हुआ उहे हिकिड़े नेचुरल कॉज ते करे विया हुआ सिधी ॻाल्हि आहे ठीकु आहे छा वॉल्केनिक इरप्शन ना एस्ट्रॉइड इम्पैक्ट उहो उन थ्रू वरी थियो वॉल्केनिक इरप्शन कोन थियो उन थ्रू थियो न वॉल्केनिक इरप्शन जेको थींदो आहे न उन जो ॿुधाए की सीन हो तव्हां शायदि पढ़ियो ई हूंदो एस्ट्रोनॉट्स छा किरिया हुआ एस्ट्रॉइड्स किरिया एस्ट्रॉइड सां गॾु वरी टेट्राप्लेट्स पंहिंजी हूंदियूं आहिनि जेके ज़मीन में उहे अॻियां पोयां थी वियूं टेक्टोनिक प्लेट्स हूंदियूं टेक्टोनिक प्लेट्स उनजे थ्रू अर्थक्वेक वग़ैरह त अर्थक्वेक खे थींदा ईअं थियो त वॉल्केनिक इरप्शन ऐं तव्हां ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि ठीकु आहे इहो छा चवंदा वॉल्केनिक इरप्शन ठीकु आहे वॉल्केनिक इरप्शन जॾहिं बि थींदी आहे न अॼु ताईं कॾहिं बि हुन को बि एक्सटर्नल कॉज कोन थियो न तव्हां ज़मीन खे भले मुंहिंजी ॻाल्हि खे जेको ॾियो केतिरो परे हली वञे वॉल्केनो कोन इरप्ट थींदो एक्सटर्नल कॉज कोन हूंदो आहे वॉल्केनो कोन थींदो ठीकु आहे पाण नेक्स्ट एपिसोड में इंशाल्लाह ॻाल्हाईंदासीं वॉल्केनो जे बारे में काफ़ी सवाल हूंदा माण्हुनि खे ऐं कोशिशि कंदासीं उन्हनि सवालनि जो जवाबु ॾियूं पर फ़िलहाल इहो काफ़ी इंटरेस्टिंग टॉपिक आहे मंज़िल ते पुॼण वारा क़रीब आहियूं बिल्कुलु असल में इहे टॉपिक साइंस जा अहिड़ा आहिनि जेके कॾहिं ख़तमु नथा थी सघनि या अनगिनत क्वेश्चन्स आहिनि ख़ैर मुंहिंजी हिन फील्ड में एतिरी एक्सपर्टीज़ कोन्हे अमान जी एक्सपर्टीज़ आहे हिन खां ई सवालनि जा जवाब तलब कंदासीं
बाक़ी नेक्स्ट एपिसोड में इंशाल्लाह असीं कोशिशि कंदासीं त वोल्केनो जो हवाले सां जेके बि सुवाल आहिनि उहो असीं मतिलबु ज़हन में रखी ईंदासीं ऐं को वधि में वधि फ़ोकस नंढी कंदासीं वोल्केनो जे हवाले सां जेके बि सुवाल इंशाल्लाह। ऐं वोल्केनो शायदि तव्हां फ़िलहालु सोचे रहिया आहियो छा आहे वोल्केनो, ख़बर हूंदी सिंधी में छा चवंदा आहिनि यार? सिंधी में मूंखे माना जी ख़बर कान्हे, पर वोल्केनो वोल्केनो उहो हूंदो आहे सवली सिंधी में चवंदा जबल फाटना। लावा लावा निकिरंदो आहे, जबल फाटना। असल में ख़बर तव्हांखे ख़बर आहे? तोखे लावा कोन निकिरंदो आहे, मूंखे ख़बर आहे। तोखे ॿुधायां, हिकु ॻाल्हि ॿुधायां, ठीकु आहे? हा। लावा जा ॿ नाला आहिनि। छा आहे? लावा जेॾी महिल ज़मीन जे अंदरि हूंदो आहे न, हा, तेॾी महिल त उन महिल उनखे चवंदा आहिनि मैग्मा। हा, मैग्मा चवंदा आहिनि। ऐं ज़मीन मां निकिरे थो मैग्मा, जे महिल इरप्ट थो थिए, ज़मीन ते पुॼे थो, पोइ हुन नालो कन्वर्ट थी वञे छा में, लावा में, पोइ थियो लावा। आई लव मैग्मा। यू लव मैग्मा मैग्मा नेम और यू लव मैग्ना। मैग्ना इट्स मैग्मा। चलो ठीकु आहे, फ़िलहालु असीं एपिसोड एंड था करूं, मंज़िल ते असीं पुॼी विया आहियूं। नेक्स्ट एपिसोड में कॾहिं वरी नेक्स्ट एपिसोड में इंशाल्लाह कोशिशि कंदासीं नेक्स्ट टाइम असीं काफ़ी जेको फोकस असांजो जेको हूंदो वोल्केनो ते हूंदो, मतिलबु अर्थ साइंस जो हूंदो, जेका यकीनन इंट्रस्टिंग आहे। हर शइ बिरल आहे, हर साइंस तक़रीबन माण्हुनि खे तजसुस ॾियारे थी, पसंदि हर को शख़्स उनखे पसंदि करे थो, पर इंशाल्लाह नेक्स्ट एपिसोड में इन ते फोकस हूंदो। में कई शयूं डिस्कवर कंदा। बिल्कुलु कई शयूं हुते सिखंदा ऐं कई शयूं असांखे सेखारण लाइ पहिरीं मिलंदियूं। वञी नेट ते कॉस्मोस सर्च कयो, पोइ ॾिसो छा आहे उहो। हा, बहितरीनु सीज़न अथव ऐं ज़रूरु ॾिसिजो। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़। सी यू सून गाइस।